أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها لا تفتح لهم أبواب السماء ولا يدخلون الجنة حتى يلج الجمل في سم الخياط وكذلك نجزي المجرمين. لهم من جهنم مهاد ومن فوقهم غواش وكذلك نجزي الظالمين. والذين آمنوا وعملوا الصالحات لا نكلف نفسا إلا وسعها أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون. ونزعنا ما في صدورهم من غل تجري من تحتهم الأنهار وقالوا الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق ونودوا أن تلكم الجنة ورثتموها بما كنتم تعملون. ونادى أصحاب الجنة أصحاب النار أن قد وجدنا ما وعدنا ربنا حقا فهل وجدتم ما وعد ربكم حقا؟ قالوا نعم فأذن مؤذن بينهم اللعنة الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم بالآخرة كافرون. وبينهما حجاب وعلى الأعراف رجال يعرفون كلا بسيماهم ونادوا أصحاب الجنة أن سلام عليكم لم يدخلوها وهم يطمعون. وإذا صرفت أبصارهم تلقاء أصحاب النار قالوا ربنا لا تجعلنا مع القوم الظالمين. صدق الله العظيم. बेशक जिन माण्हुनि कूड़ो कयो असांजे आयतुनि खे ऐं वॾाई कयूं इन्हनि खां न खोलिया वेंदा इन्हनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा ऐं न दाख़िल थींदा जन्नत में एतिरे ताईं जो दाख़िल थिए उठ सुई जे पाखड़े में। ऐं अहिड़ी तरह बदिलो ॾींदासीं असां मुजरिमनि खे ॾोहारियुनि खे। इन्हनि जे लाइ जहन्नम खां हूंदो विछाणो ऐं इन्हनि जे मथां हूंदा टांडा। अहिड़ी तरह बदिलो ॾींदासीं असां ज़ालिमनि खे। ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल कयूं चङा नथा तकलीफ़ ॾियूं कंहिं बि नफ़्स खे मगर इन जे ताक़त आधार इन जे वस आधार। इहे आहिनि जन्नत वारा। इहे इन में हमेशह रहंदड़ हूंदा ऐं छिके कढंदासीं उहो जेको इन्हनि जे सीननि में हूंदो कुदूरतुनि खां, इख़्तिलाफ़ खां, कीने बुग़्ज़ खां जो वहनि थियूं इन्हनि जे हेठां नहरूं ऐं चवंदा सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जा हिदायत कई असांखे रस्तो ॾेखारियो असांखे हिन जो ऐं न हुयासीं असां जो हिदायत हासिल कयूं जेकॾहिं हिदायत न करे हा असांखे अल्लाह। बेशक आया रसूल असांजे रब जा हक़ सां सच सां ऐं सॼो वेंदो थी अथो जन्नत जो वारिस बणाया विया आहियो तव्हां इन्हीअ जा उन जे करे जो अमल कंदा हुयो। ऐं सॾींदा जन्नत वारा जहन्नम वारनि खे त बेशक लधोसीं असां जेको वाइदो कयो असां सां असांजे रब सच आहे। छा पोइ लधो तव्हां जेको वाइदो कयो तव्हां सां तव्हांजे रब हक़ सच चवंदा हाओ। वो ऐलान कंदो ऐलान कंदड़ इन्हनि जे विच में त अल्लाह जी लानत आहे ज़ालिमनि ते
जेके रोकनि था अल्लाह जे रस्ते खां ऐं तलब कनि था इन में ॾिंग, हालांकि आख़िरत जा मुनकिर आहिनि, काफ़िर आहिनि, ऐं इन्हनि जे विच में पर्दो हूंदो ऐं आराफ़ ते केतिरा ई मर्द हूंदा जो सुञाणींदा हर हिकिड़ो इन्हनि जे निशानियुनि सां ऐं सॾींदा जन्नत वारनि खे त सलामती आहे तव्हां ते, सलाम आहे तव्हां ते, जेके न दाख़िल थिया हूंदा इन में, हालांकि उम्मीद रखंदा, लालच रखंदा हूंदा। ऐं जॾहिं फेरायूं ईंदियूं अखियूं इन्हनि जूं, नज़रूं इन्हनि जूं जहन्नम वारनि जे तरफ़, चवंदा रब सही असांजा न कजां असांखे ज़ालिम क़ौम सां गॾु। सूरह आराफ़ जो 4 रुकू ऐं 8 सिपारे जो 11 रुकू, आयत नंबर 39 खां आयत नंबर 47 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर। पहिरीं आयत जो तफ़सीर आहे त जिन माण्हुनि अहद शिकनी कई, मुनकिरीन मुजरिमीन हुया, अल्लाह ताला उन्हनि जो बयानु फरमायो, ऐं ॿिया जिन वरी अहद पूरा कया, मोमिन मुतकी हुया, उन्हनि जो बि अल्लाह ताला ज़िक्र ख़ैर फरमायो। पहिरीं आयतुनि में इरशाद फरमाई जिन माण्हुनि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे कूड़ो कयो, असांजे आयतुनि खे, आयतुनि जे मुक़ाबले में तकबुर सां पेश आया, उन्हनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा न खुलंदा। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु खां उन जो तफ़सीर हिन तरह नक़ुल थियल आहे त न उन्हनि माण्हुनि जे आमाल जे लाइ आसमान जा दरवाज़ा खुलंदा, न उन्हनि जे दुआउनि जे लाइ। उन जो मतिलबु इहो आहे त उन्हनि जी दुआ बि क़बूल न कई वेंदी ऐं उन्हनि जा अमल उन मक़ाम ते वञण खां रोकिया वेंदा जिथे अल्लाह जे नेक बाननि जा आमाल महफ़ूज़ रखिया वेंदा आहिनि। छो क़ुरान शरीफ़ में इलैहि यस्अदुल कलिमुत तय्यिबु वल अमलुस सालिहु यरफ़उहु, इंसान जा आमाल सालिहा मथे चढ़ी वेंदा आहिनि, पोइ उनखे रखियो वेंदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास ऐं ॿियनि सहाबा इकराम खां इन आयत जो तफ़सीर हिन तरह नक़ुल थियल आहे त मुनकिरीन ऐं कुफ़ार जा रूहनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा न खुलिया वेंदा, इहे रूह हेठि फिटा कया वेंदा। ऐं उन जी ताईद हज़रत बर्रा बिन आज़िब जी हिन हदीस मां थिए थी, जंहिंखे अबू दाऊद, नसाई, इब्न माजा, इमाम अहमद तफ़सील सां नक़ुल कयो आहे, जंहिंजो इख़्तिसार हिन तरह आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई अंसारी साहबी जे जनाज़े में तशरीफ़ फरमा हुया। अञा क़बर जी तयारी में कुछ देर हुई त हिकिड़ी जगह ते सईदन वेही रहिया ऐं सहाबा इकराम सईदन जे गिर्द ख़ामोश वेही रहिया। सईदन मथो मुबारक मथे करे इरशाद फरमायो त मोमिन बाने जे लाइ जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो आहे त आसमान मां सफ़ेद अच्छा चमकदार चेहरनि वारा फ़रिश्ता ईंदा आहिनि, जिन्हनि सां गॾु जन्नत जो कफ़न हूंदो आहे, ख़ुशबू हूंदी आहे, ऐं उहो मरण वारे जे साम्हूं वेही वेंदा आहिनि। पोइ फ़रिश्ता मौत इज़राईल अलैहिस्सलाम ईंदो आहे ऐं उन जे रूह खे ख़िताब कंदो आहे, नफ़्स मुतमइना, रब जी मग़फ़िरत ऐं ख़ुशनूदी जे लाइ निकिर। उन वक़्तु उन जो रूह अहिड़ी तरह जिस्म मां आसानी सां निकिरी वेंदो आहे जीअं खली जी गंढ खोलियो त उन मां पाणी निकिरी पए, ऐं उन जो रूह फ़रिश्ता मौत पंहिंजे हथ में खणी करे उन्हनि फ़रिश्तनि जे हवाले कंदो आहे। इहे फ़रिश्ता उनखे खणी हलंदा आहिनि, जिते उन्हनि खे कोई फ़रिश्तनि जो जमात मिलंदी आहे, उहे पुछंदा आहिनि कि इहो कहिड़ो पाक रूह आहे। इहे उन जो नालो, उन जा लक़ब इज़त ऐं एतिराम सां जेके दुनिया में उन जे लाइ इस्तेमालु कया वेंदा हुआ, ऐं चवंदा आहिनि त फलाणो पुटु फलाणे जो आहे। एतिरे ताईं जो इहे फ़रिश्ता रूह खे खणी परे आसमान ते पहुचंदा आहिनि ऐं दरवाज़ो खोलाईंदा आहिनि।
दरवाज़ो खोलियो वेंदो आहे, हितां खां मथे फ़रिश्ता हुन सां गॾु वेंदा आहिनि, एतिरे ताईं जो 7 ई आसमाननि ते पहुची वेंदा आहिनि। उन वक़्तु अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे इन बाने जो आमाल नामो इल्लीन में लिखो ऐं उनखे वापसि कयो। पोइ इहो रूह पोइ वरी मोटी करे क़बर में ईंदो आहे। क़बर में हिसाब किताब वठण वारा मलाइक उनखे विहारींदा आहिनि ऐं सवाल कंदा अथसि, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो दीन छा आहे? ऐं उहो चवंदो आहे त मुंहिंजो रब अलाह ताला आहे ऐं मुंहिंजो दीन इस्लाम आहे। पोइ सवाल कंदा अथसि त इहो बुज़ुर्ग जेको तव्हांजे लाइ मोकिलियो वियो हो इहो केरु आहे? त उहो चवंदो आहे त इहो अलाह ताला जो रसूल आहे। उन वक़्तु आसमान मां हिकिड़ो आवाज़ ईंदो आहे, मुंहिंजे बाने सच चयो आहे, उनजे लाइ जन्नत जो बिस्तरो विछायो ऐं जन्नत जो लिबास पारायोसि ऐं जन्नत जे तरफ़ उनजो दरवाज़ो खोले छॾियो। इन दरवाज़े मां उनखे जन्नत जी ख़ुशबू ऐं हवा अचणु शुरू थी वेंदी आहे ऐं उनजा नेक अमल हिकिड़ी ख़ूबसूरत हसीन शक्ल वठी करे उन वटि उनजे विरूह ऐं मुहबत जे लाइ पहुची वेंदा आहिनि। क़बर ईअं मोमिन जे लाइ कुशादी थी वेंदी आहे, उनजा नेक अमल उनजे लाइ क़बर में अची उनजे उनस जे लाइ मथां उनखे तन्हाई ऐं अकेलाई महसूसु थिए। उनजे मुक़ाबले में काफ़िर ऐं मुनकिर जॾहिं उनजो वक़्तु मौत जो ईंदो आहे त आसमान मां कारे रंग जा भवायती सूरत वारा मलाइक ख़राब क़िस्म जा टाट खणी करे, टाट माना थुल्हो कपिड़ो, वेही वेंदा आहिनि उनजे आॾो। पोइ मौत वारो फ़रिश्तो उनजे रूह इन तरह कढंदो आहे जीअं कंडेदार डिंगर वग़ैरह मां पोइ उन जो कपिड़ो छिके कढिजे तो ज़रा ज़रा थी वेंदो, फाटी पवंदो। त इहो काफ़िर ऐं मुनकिर जे रूह खे निकिरण में एॾी तकलीफ़ थींदी आहे जीअं कंडनि मां उन जो कपिड़ो छिके कढिजे ऐं उनखे छिके कढंदा आहिनि। उनजी बदबू मुर्दार जानवर खां बि वधीक हूंदी आहे। मलाइक उनखे खणी करे हलंदा आहिनि। रस्ते में जेके ॿिया मलाइक मिलंदा आहिनि पुछंदा आहिनि त कहिड़ो ख़बीस रूह आहे ऐं इहो उनजो उहे बुरा लक़ब ऐं बुरो नालो ॿुधाईंदा आहिनि जेको दुनिया में उनजे लाइ चयो वेंदो फलाणो पुटु फलाणे जो आहे। एतिरे ताईं जो सभ खां पहिरियों आसमान ते पहुची करे दरवाज़े खोलाइण जे लाइ चवंदा आहिनि त उनजे लाइ आसमान जो दरवाज़ो न खोलियो वेंदो आहे, बल्कि इहो हुकुम थींदो आहे त इन बाने जो आमाल नामो सिजीन में रखो, जाते नाफ़रमान बाननि जा आमाल नामा रखिया वेंदा आहिनि ऐं उन रूह खे फिटो कयो वेंदो आहे। उहा पोइ बदन में ॿीहर अची वेंदो आहे। क़बर में मलाइक उनखे विहारे करे उनखां उहे सवाल कंदा आहिनि जेके मोमिन खां सवाल कंदा आहिनि त तुंहिंजो रब केरु, तुंहिंजो दीन कहिड़ो, जेको बुज़ुर्ग तव्हां में मोकिलियो वियो इहो केरु? पोइ जवाब में चवंदा हा हिन ला अदरी, हाय अफ़सोस मूंखे त का ख़बर ई कोन्हे का। अॼु त असां वॾा वॾा सवालात यादि कयूं था, इहे 3 सिंपल क्वेश्चन असांखे यादि न आहिनि जेके असांखां थियणा आहिनि। पोइ ऐलान थींदो आहे जहन्नम जो बिस्तरो विछाए ॾियोसि, जहन्नम जो लिबास ॾियोसि, जहन्नम जे तरफ़ दरवाज़ो खोलियोसि, जाथो उनखे जहन्नम जी गर्मी पहुचंदी आहे। उनजी क़बर उन ते सोढ़ी थी वेंदी आहे, तंग थी वेंदी आहे। उन मां मालूम थियो त मुनकिरीन ऐं कुफ़ार जा रूह आसमान ते खयां वेंदा आहिनि, पर आसमान जा दरवाज़ा उन्हनि जे लाइ न खुलंदा आहिनि ऐं उन्हनि खे फिटो कयो वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए ला तुफ़त्तह लहुम अबवाबुस समा, इन्हनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा न खोलिया वेंदा आहिनि। वला यदखुलूनल जन्नह हत्ता यलिजल जमल फी समिल ख़ियात, ऐं इहे जन्नत में बि दाख़िल न थींदा एतिरे ताईं जो उठ सुई जे पाखड़े में दाख़िल थिए। हाणे उठ सुई जंहिंसां कपिड़ा सुबंदा आहियूं असां, दर्जन वटि हूंदी आहे, धाॻो इन में विझंदा आहिनि, मथां जेको सोराख़ हूंदो आहे इन खे पाखड़ो चइबो आहे, इन में धाॻो विझिबो आहे, उठ इन में टपी वेंदो, उठ टपंदो ई कोन। त अलाह सिंह फरमाए जेकॾहिं इन सुई जे सोराख़ मां जॾहिं उठ टपी वञे तॾहिं इहो जन्नत में दाख़िल थींदो, उठ टपंदो ई कोन, माना मुमकिन ई न आहे। अहिड़ा काफ़र इहे मुनकिर इहे माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। लहुम मिन जहन्नम मिहाद व मिन फौकिहिम गवाश, इन्हनि जे लाइ जहन्नम जो बिस्तरो हूंदो ऐं इन्हनि जे मथां वरी ढकण वारी शइ जेका हूंदी
उहा बि जहन्नम जा टांडा वग़ैरह हूंदा, हेठों बि जहन्नम जो बिस्तरो, मथों बि जहन्नम जो बिस्तरो। जीअं असांजे बिस्तरनि में हेठों बि रिली हूंदी आहे, मौसम जे मुताबिक़ मथों रिली हूंदी आहे या सवड़ हूंदी आहे या कंबल हूंदो आहे, त इन्हनि जे माना हेठों बि जहन्नम जा टांडा, मथों बि जहन्नम जा टांडा हूंदा। अलाह सी फरमाए लोहारिन जो बदिलो ईअं आहे, ज़ालिमनि जो बदिलो ईअं आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए ला नुकल्लिफु नफ्सन इल्ला वुसअहा, कंहिं बि नफ़्स खे, कंहिं बि इंसान खे उन जे वस खां मथे असां तकलीफ़ ॾिनी ई कोन्हे। बीमार आहे, कमज़ोर आहे, सफ़र में आहे, ज़रूरियात आहिनि, त उन ते वरी अहिड़ा अहकाम लागू कया आहिनि। सफ़र में मिसाल तौर ते रोज़ो नथो रखी सघे, न रखे पोइ रखे। ऐं सही सफ़र में आहे त निमाज़ अधु फ़र्ज़ी निमाज़ 4 रकातुनि वारी अधु थी वञे। बीमार आहे, बीही नथो पढ़ी सघे त शरीयत इजाज़त ॾिनी वेही पढ़े, वेही नथो पढ़ी सघे त लेटी। केॾी सहूलियत अलाह ताला इंसान खे वस खां मथे काई बि तकलीफ़ न ॾिनी आहे। ज़कात बि तरह फ़र्ज़ आहे जॾहिं हुजेसि, हज बि तरह फ़र्ज़ आहे जॾहिं ताक़त हुजेसि, त तकलीफ़ इंसान खे उन जे वस खां मथे अलाह ताला न ॾिनी आहे। उन खां बाद में अलाह ताला फरमाए नज़अना मा फ़ी सुदूरिहिम मिन ग़िल्लिन तजरी मिन तहतिहिमुल अनहार। जन्नती माण्हुनि जा जेके हिक ॿिए खां दुनिया में कोई रंजिशूं, को कुदूरतूं, के थोरियूं घणियूं तकलीफ़ूं या जेके इहे हूंदियूं, उन्हनि खे जॾहिं जन्नत में मोकिलींदासीं त इन्हनि जे दिलनि मां इहे कढी करे मोकिलींदासीं। इन आयत जे मुतलिक़ सही बुख़ारी में आहे, मोमिन जॾहिं पुल सिरात खां गुज़रंदा त जहन्नम खां निजात हासिल करे वठंदा। उन्हनि खे जन्नत ऐं दोज़ख जे विच में हिकिड़ी पुल जे मथां रोकियो वेंदो ऐं उन्हनि जे पाण में जेकॾहिं कंहिं जी कंहिं सां का रंजिश हुई या कंहिंजो कंहिं सां हक़ हुयो त इते पहुची करे हिक ॿिए खां इंतिकाम जे लाइ मामलात साफ़ कंदा। कंहिंजी कंहिं रंजिश हुई त उते उन्हनि खे रोके उन्हनि जा मामलात साफ़ कंदा। अहिड़ी तरह हसद, बुग़्ज़, कीने वग़ैरह खां पाक करे उन्हनि खे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। हिते रंजिशूं आहिनि, ज़ाहिर आहे मुआशिरे में ॾिसूं था असां मुस्लमान हूं, पर हिक ॿिए सां नफ़रतूं बि आहिनि, रंजिशूं बि आहिनि, बुग़्ज़ बि आहे, दावतूं बि आहिनि। ॿियो इन जो तफ़सीर मज़र में आहे त इहो पुल बज़ाहिर पुल सिरात जो आख़िरी हिसो हूंदो जेको जन्नत सां मुतसिल हूंदो, लॻो हूंदो। ऐं अल्लामा सुयूती बि फरमाया त इहा जॻह पुल सिरात जो आख़िरी हिसो हूंदो पर जन्नत जे वेझो हूंदो। इन मक़ाम ते जेके हुकूक जा मुतालबात थींदा उन्हनि जी अदायगी ज़ाहिर आहे रुपए पैसे सां न थींदी, छो त उते कंहिं वटि को बि पैसो न हूंदो, बल्कि बुख़ारी ऐं मुस्लिम शरीफ़ जी हिकिड़ी हदीस जे मुताबिक़ इहा अदायगी आमाल सां थींदी। हुकूक जे बदिले में उन्हनि जा अमल वारे जा उनखे अमल ॾिना वेंदा। जेकॾहिं कंहिंजो कंहिं हक़ आहे त पोइ हाणे उते पैसा त न हलंदा, उते उन जा जेके नेक अमल आहिनि उहे उन जे बदिले में ॾिना वेंदा जेकॾहिं कंहिंजो हक़ आहे। ऐं असांजा अमल आहिनि कहिड़ा, उहे बि जेकॾहिं हुकूकुल इबाद में चट थी वञे त पोइ त माण्हू ख़ाली हथ में अचंदो। ऐं जेकॾहिं उन जे आमाल अहिड़ी तरह सभु ख़तमु थी विया ऐं माण्हुनि जा हक़ अञा बाक़ी रहिजी विया त पोइ हक़ वारे जा जेके गुनाह आहिनि उन ते विधा वेंदा। हाणे असां थोरी निमाज़ पढ़ी पाण खे वॾो बुज़ुर्ग वॾो वली था सम्झूं। हाणे जेकॾहिं असां ते ॿाननि जा हक़ आहिनि, असां वारा नेक अमल या कंहिंजा बि नेक अमल उहे उन्हनि ॿाननि खे मिली विया, हाणे असांजे अकाउंट में नेक अमल बचियो ई कोन, हाणे अञा माण्हुनि जा हक़ आहिनि त पोइ उन्हनि जा जेके गुनाह आहिनि उहे असांजे मथां, नेक जेके माण्हू कनि था ॿाननि जे हक़ गुनाह उन्हनि जे मथां थींदा। केॾो माण्हू जेको आहे परेशान थींदो। हिकिड़ी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े शख़्स खे सभ खां वधि में वधि सुञो करार ॾिनो जंहिं दुनिया में अमाल साले कया पर माण्हुनि जे हक़नि जी परवाह न कई, उन्हनि जे नतीजे में उन जा सभु अमल ख़ाली थी करे सुञो थी वियो। हाणे असां जी बुज़ुर्गी खणी तहज्जुद गुज़ार बि हुजूं, तिलावत बि हुजे, ज़िक्र अज़कार बि हुजे, पर हुकूकुल इबाद में असांखां केॾी जेको आहे पराया हक़ खाई था वञूं। प्लाटनि ते कब्ज़ा, पराए जेको आहे न्याणियुनि सियाणियुनि जी ज़मीननि ते, उन्हनि जी मिल्कियतुनि में केतिरा असां आहियूं बज़ाहिर में दीनदार पर केतिरा हक़ खाई था वञूं। हुकूकुल इबाद खाइणु ॾाढो ॾुखियो आहे। चङा भला ठीक ठाक बज़ाहिर नज़र ईंदा त शरीयत जा ताबेदार आहिनि, पटका ॾाढ़ियूं सुन्नत जा पाबंद, पर हुकूकुल इबाद जो ख़्यालु न हूंदो। हुकूकुल इबाद ॾाढो ॾुखियो आहे, माण्हू जा इहे नेक अमल ख़तमु थी वेंदा, उन्हनि जा गुनाह, तंहिंजे करे हुकूकुल इबाद जो माण्हू ज़रूरु ख़्यालु करे। ऐं रिवायत हदीस में अदाए हुकूक ऐं इंतिकाम जो आम ज़ाब्तो बयानु कयो आहे,
पर ज़रूरी न आहे त सभ खे इहो ई पेश अचे, बल्कि इब्न कसीर तफ़सीर मज़हरी जे रिवायत जे मुताबिक़ उते इहा सूरत बि मुमकिन आहे त बिना इंतिकाम जे हिक ॿिए सां जेके उन्हनि जूं कुदूरतूं आहिनि, कीना आहिनि, ईअं ई दूर थी वञनि। बाज़ रिवायत में अचे थो त इहे माण्हू जॾहिं पुल सिरात खां गुज़रंदा त पाणी जे लाइ हिकिड़ो चश्मे ते पहुचंदा ऐं उनजो पाणी पीअंदा। उन पाणी जो ख़ासो इहो हूंदो त समूरनि जे दिलनि मां हिक ॿिए सां जेको कीनो हुयो, कुदूरत हुई, उहो धोपिजी वेंदो ऐं जन्नत में पाक साफ़ थी करे दाख़िल थी वेंदा। जन्नत में उन समूरनि जूं रंजिशूं निकिरी वेंदियूं। ऐं ॿियो हाल आले जन्नत जो इहो आहे त जन्नत में पहुची करे इहो माण्हू उन ते अलाह ताला जो शुक्र अदा कंदा। उन्हनि जे लाइ जन्नत जे तरफ़ इहो हिदायत जो रस्तो अलाह ताला आसान कयो। अलाह जो फज़ुल न हुजे हा त कोई माण्हू इन खे मक़ाम खे दर्जे खे पहुची न सघे हा। इन मां असांजे तकबुर आकड़ त मां सां अहिड़ो नेक, मां सां अहिड़ो नेकी आहे न, असांजी मां ख़तमु थी वञे। इहो जेको कुझु आहे रब जो मेहर फज़ुल ऐं रब जी महिरबानी आहे। इन मां मालूम थिए थो त कोई बि इंसान महज़ पंहिंजी कोशिशि सां जन्नत में न वेंदो जेसि ताईं अलाह जो फज़ुल न हुजेसि, अलाह ताला जे फज़ुल सां। बाक़ी हिदायत जा मुख़्तलिफ़ दरजात आहिनि। हिदायत अलाह ताला जे तरफ़ों मिलंदी आहे, अलाह जो तक़र्रुब हूंदो आहे, मुख़्तलिफ़ दरजात हूंदा आहिनि, अलाह ताला जे तरफ़ों हूंदी आहे। हमेशह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, ऐं अलाह ताला बि हर मोमिन खे इहा सूरह फातिहा में त हमेशह माण्हू सिरात मुस्तक़ीम जो ई जेको आहे दुआ घुरंदो रहे। उन खां बाद में अॼोके इन चंद आयतुनि खे ते छॾियूं था त असहाबुल आराफ़, आराफ़ वारा कहिड़ा आहिनि ऐं उते उन्हनि जे मुतलिक़ मुफ़सिरीन हज़रात छा लिखियो आहे। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तो वरी सुभाणे हितों तफ़सीर जा तो छॾियोसीं। असहाब आराफ़ जो सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह।